बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं उस्ताद अब्दुल गफ़ार तहां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नई वीडियो सां गॾु तव्हांजे खिदमत में। दोस्तों अॼु सबक अरिड़हों पढ़ंदासीं सिंधी ॿाराणे किताब मां। पहिरें सबक खे हिजे पोइ रवानगी सां पढ़ंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक जे तरफ़। सीन ज़बर स, बे ज़बर ब, काफ पिशक सबक, अलफ ज़बर अ, रे ज़र रे, डे ज़बर ड, हे वा नून पेश हूँ, अरिड़हूं सबक अरिड़हूं। तोय वा तो, हे ये ज़र ही, हमदो पिशो हियो, तोय वा तो, अलफ मदवा, हे ये हे, आहे। ज़ोयलिफ ज़ा, लाम ज़ेर ले, मीम पेशम, ज़ालिम। तोय वा तो, मीम ये में, वावा वो, में वो, खे अलफ खा, हमदो ये खाए, थे वा थो, तोय वा तो ये ते, जीम वा जो, पे ज़बर प, रे पेशर पर, नून ज़बर न, पे ज़बर प, टे ज़र टे, पट्टे। तोय वा तो ये ते, खइये खे, नून ज़बर न, मीम अलफ मा, रे ज़र रे, मारे। ज़ोय पेश ज़ु, लम पेश लु, मीम पेश म, ज़ुल्म, नून ज़बर न, काफ ज़बर क, रे ज़र रे, कर रे। जी दोस्तों हाणे सबक खे रवानगी सां पढ़ंदासीं। सबक अरिड़हूं। तो हीउ, तो आहे। ज़ालिम, तो मेवो खाए थो। तोते जो, पर न पट्टे। तोते खे न मारे, जुल्म न कर रे।